हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। श्री गुरु कृपा। हिकु गुरु चेले सां गॾु तीर्थनि जा रटन कंदो हिकिड़े अहिड़े शहर में आयो जिते हर हिकु शइ भाॼी हुजे या खाॼा सभु हिकिड़े ई दाम में उते मिलिया पिए, हिकिड़े ई अघ में मिलिया पिए। माना केॾी क़ीमती शइ हुजे या क़ीमती ना हुजे, सभु हिकिड़े ई अघ ते मिलिया पिया हुन शहर में। गुरु शहर जे ॿाहिरां पंहिंजो आसन लॻायो, चेलो शहर में घुमियो। हीअ अजीब और ग़रीब शहर ॾिसी गुरुअ खे चयाईं, साईं हिन शहर में चङो वक़्तु रहंदासीं, छो जो हर हिकु शइ ऊची चाहे सादी हिकु ई अघ ते मिले थी। उहो शहर ई बेवकूफ़नि जो हुओ ऐं राजा बि अहिड़ो ई हुओ। चेलो पिस्ता, बादाम, मेज़ा, अखरोट ऐं ॿिया ख़ूब माल खाई शरीर में ॿीणू थी पियो, मोटो थी पियो। हिकु राति 4 चोर शहर में कंहिं सेठ जी चोरी करण आया। दीवार कची हुई त दीवार जे मथां टुपिया ते त अचानक दीवार जा कुझु हिसो हिन ॿिनि चोरनि मथां किरी पियो ऐं उहे ॿई चोर मरी विया। सुबुह जो राज दरबार में बाक़ी 2 चोर आया ऐं राजा खे चयाऊं त साईं असांजो न्याय कयो, असांखे न्याय वठी ॾियो, इंसाफ़ कयो असां साईं। असां फलाणे सेठ जे मकान ते चोरी करणु वियासीं, मथां दीवार किरी पई असांजे 2 साथियुनि मथां ऐं उहे 2 चोर मरी विया। सो सेठ खां असांखे 2 साथियुनि जी मरी वञण जो न्याय वठी ॾियो। राजा उन सेठ खे घुरायो ऐं चवणु लॻो त तुंहिंजे मकान हिननि जे 2 माण्हू खे मारे विधो आहे, सो हिननि खे 10-10 हज़ार रुपया ॾेई जान छॾा, भरे ॾे हिननि खे कीअं करे, छो त घर तुंहिंजो हो। सेठ चयो त मुंहिंजे मकान ठाहिण में कॉन्ट्रैक्टर जो ॾोह आहे, जो हिन कचो मकान ठाहियो आहे। सो कॉन्ट्रैक्टर खे घुरायो वियो। कॉन्ट्रैक्टर चयो त इहा दीवार कारीगर ठाही आहे, सो हुन कारीगर खे घुरायो वियो। कारीगर आयो ऐं चयाईं त साईं उहो ॾो गारे जो गारो ठहंदो न जंहिंमां दीवार ठाहींदा हुआ पुराणे ज़माने में, इहो ॾो गारे ठाहिण वारे जो आहे, जो हिन गारो कचो ॾिनो हुओ। सो गारे वारे खे घुरायो वियो। गारे वारे चयो त साईं इहो पाणी वारे जो ॾोह आहे, जो पाणी घटि ॾिनो अथसि, जेको दीवार ठाहिण खां पोइ पाणी घटि ॾिनई आहे ऐं पाणी ॾियण वारे जो ॾोह आहे सभिनी शयुनि जे पुठियां। सो पाणी वारे खे घुरायो वियो। पाणी वारे चयो त इहो ॾोह वेश्या जो आहे, जो मां हिन जी ॻाल्हि ॿुधण लाइ उते बीह रहियसि। आख़िर वेश्या खे घुरायो वियो, उन खे फांसी ते लटकाइण जो हुकुम ॾिनऊं। आख़िर में सभिनी शयुनि जी जड़ इहा हुई। शहर जा सभु माण्हू राजा समेत फांसी ॾियण वारे जाइ ते आया। वेश्या जे गिची में फांसी फंदो विधाऊं त वेकिरी थी पई, फंदो वेकिरो थी पियो। चयाऊं त हिते थुलो माण्हू खपंदो, जेको फंदो विधाऊं न उहो हिन जी डेग खां जाम मोटो हुओ, हीअं हिते थुलो माण्हू खपंदो। सभु ॻोल्हींदे उन चेले खे वठी अची फांसी ॾियण लाइ बीहारियऊं, छो त पूरो शहर उहो खरदुमा चरियो हो। उन वक़्तु संदसि गुरु आयो, राजा खे चयाईं त राजा इहो फांसी मूंखे ॾियो, जो हिन वक़्तु नक्षत्र ऐं चौगड़ी जो तमामु उत्तम में उत्तम योग आहे ऐं जेको बि फांसी ते चढ़ंदो सो सिधो स्वर्ग में वेंदो।
उहो ॿुधी राजा चयो त पोइ फांसी मूंखे ॾियो, मां ई स्वर्ग में वेंदुसि। संत खे अहिड़ी मूर्खता अजब में विझी छॾियो। संत खे दया अची वई, सो राजा खे ज्ञान उपदेश ॾिनाई ऐं कुझु समय उते रही सॼे शहर जो कल्याण करे रमतो राम थियो। जय सिया राम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे त पंहिंजनि सां शेयर कयो।